अस्सलाम वालेकुम। ये लेक्चर जो है ख़ासि माइटनि जे लाइ आहे त माइट जेके आहिनि ज़्यादातर जज़्बाती हूंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि खे वठी त असांजे ॿार में जेको शऊर पैदा थिए, तइलीमी लिहाज़ खां उहो परफेक्ट हुजे ऐं हर ॻाल्हि में एक्टिव हुजे, उन लिहाज़ खां उहो उन ॿार ते जेको आहे सख़्ती करणु शुरू थी वेंदा आहिनि। त सख़्ती जे लिहाज़ खां उहो काफ़ी ॿार जेके आहिनि बिगड़ी वेंदा आहिनि, छो जो उन ते जेतिरो सख़्ती कंदा ॿार ते उहो ज़हनी तरह सां कमज़ोर थींदो। जेकॾहिं तव्हीं ॿारनि जा दोस्त हूंदा त आउं सम्झां थो त काफ़ी हिन में इम्प्रूवमेंट ईंदो। तव्हां ॿारनि खां जेको पंहिंजे मुंहुं जेकॾहिं मिसाल को ॿारु तव्हांजे चवण में नथो अचे, तव्हांजो चवणु नथो मञे, त पोइ सम्झो त हुनखे हिकिड़े दोस्त जी ज़रूरत आहे ऐं उहे तव्हां खां भलो ॿियो दोस्त हुनजो केर बि नथो थी सघे। तव्हां सोचींदो हूंदव त ॿियो को बल्कि तव्हां खां भलो दोस्त ॿियो केर बि कोन्हे, छो जो हर माइट जी दावा हूंदी आहे त मुंहिंजो औलाद जो जेको भले में भलो दोस्त आऊं आहियां, हिन जो त आउं सॼणु आहियां। जेकॾहिं सॼणी हुन सां सुठो रवैयो नथो रखे, हुन सां सुठे नमूने सां पेश नथो अचे, त तव्हां सम्झी सघो था हू सॼणु न बल्कि दुश्मन सम्झंदो हुनखे। सभ खां पहिरीं पंहिंजी औलाद जो दोस्त थियण जी कोशिशि कयो, उन्हनि सां सुठी दोस्ती रखो। जेकॾहिं औलाद जो सुठो दोस्त नथो थी सघे त सुठो माइट बि नथो थी सघे। त सभ खां पहिरीं बहितरु आहे जो हुन ॿार जा दोस्त थियो, हुन जूं ख़्वाहिशुनि जो ख़्यालु रखो ऐं पोइ उहे ॿार जेके आहिनि तव्हांजे जेकियूं बि उमेदूं आहिनि उन ते पूरो लहंदा। जेकॾहिं तव्हीं चओ था दाबे सां रोब सां, त ईअं मुमकिन कॾहिं बि कोन्हे जो ईअं थी सघे। जेसिताईं तव्हीं हुन ॿारनि जा दोस्त न थींदव, तेसिताईं ॿार कॾहिं बि तव्हांजे चवण में कोन ईंदा। त इन जे करे बहितरु आहे तव्हां ॿारनि जा दोस्त